सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी फाइनेंस बिल 2024 जी मंज़ूरी ॾेई छॾी। सुभाणे 1 जुलाई खां फाइनेंस बिल लागू थींदो। सदर मुमलिकत आसिफ अली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी एडवाइस ते आइन जे आर्टिकल 45 तहत 75 तहत फाइनेंस बिल 2024 जी मंज़ूरी ॾिनी। सदर मुमलिकत जी सही खां पोइ फाइनेंस बिल सुभाणे 1 जुलाई 2024 खां लागू थी वेंदो। क़ौमी असेंबली सेक्रेटरी गुज़िरियल ॾींहुं फाइनेंस बिल मंज़ूरीअ लाइ ऐवान सदर मोकिलियो हो। कराची के इलाइक़े माड़ीपुर में बस गलजी औरतुनि ऐं ॿारनि समेत 7 ॼणा फौत, केतिरा ई ज़ख़्मी। बस में सवार माण्हू पिकनिक लाइ समुंड किनारे वञी रहिया हुआ त माड़ीपुर में ट्रक अॾे जी गेट नंबर 6 वटि हादसो पेश आयो। 6 औरतूं ऐं 3 नीगरियूं ऐं 1 नीगर थॾे ते फौत थी विया। फौतुनि में 4 सालनि जी ज़ीनत, 6 सालनि जी सकीना, 10 सालनि जी किंज़ा, 14 सालनि जे कदीरपुर अब्दुल जब्बार, 40 वरनि जे सुगरा ज़ारो ग़ुलाम अली, 45 वरनि जी सादिया ज़ार अहमद उमर शामिल। हिक औरत जी सुञाणप न थी सघी। पीरजो ॻोठ में रोड हादसे के नतीजे में मोटरसाइकिल ते सवार मासूम ॿार समेत 2 ॼणा फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। राष्ट्रीय गेट भरिसां ट्रैक्टर ट्राली ऐं मोटरसाइकिल में आमो साम्हूं टक्कर थी पियो। हादसे सबबि मोटरसाइकिल ते सवार 5 सालनि जो मासूम ॿारो सूबदार पुट महर अली खखराणी ऐं 55 वरनि जो ग़ुलाम शबीर खखराणी थॾे ते फौत थी विया। शाहपुर पाड़े वासी नीगर सांवल अबड़ो ऐं नसीर अबड़ो ज़ख़्मी थी पिया। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। घोसपुर वेझो पुलिस मोबाइल कल्टी थियण सबबि फौत थियल 4 पुलिस एहलकारनि जी जनाज़े निमाज़ एसएसपी ऑफिस कंदकोट में अदा कई वई। जनाज़े निमाज़ में एसएसपी बशीर ड्रोही, रेंजर समलदार ऐं शहरनि जे वॾे अंग में शिरकत। एसएसपी कश्मीर जी स्क्वाड में शामिल पुलिस मोबाइल कल्टी थियण सबबि पुलिस कांस्टेबल तालिब हुसैन, अताउर रहमान, ग़ुलाम हुसैन ऐं इस्माइल शहीद थी विया। एहलकार ज़हूर अहमद ऐं शाहिद पठार समेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया, अस्पताल मुंतक़िल। सिंध हुकूमत ऐं बिजली कंपनियुनि विच में राति 10 वॻे खां सुबुह 6 वॻे ताईं बिजली फराहमी वारे मुआहदे ते अमल न थियो। कहर जी गर्मी में बि राति जे वक़्तु बिजली जी बंदिश मामूल बणियल। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में राति जो 12 वॻे खां पोइ बिजली बंदि हुअण सबबि माण्हुनि जूं निंडूं हराम। ठुल में ईद ॾियारे गुम थियल 2 सोटनि जी अगवा जी तस्दीक। वारसनि खां 1 करोड़ रुपया भुंग तलब। ईद ॾियारे 2 नीगर नादिर अली बंगलानी ऐं कदीर बंगलानी पुरस्टार नमूने गुम थी पिया हुआ। वारसनि जो चवणु आहे त धाड़िलनि खेनि फ़ोन करे चयो आहे त असां 1 नीगर खे क़तल करे छॾियो आहे। जेकॾहिं ॿिए नीगर जी आज़ादी चाहियो था त 1 करोड़ रुपया ॾियो। धाड़िलनि जे फ़ोन बाद वारसनि में रोड राड़ो मतल।
भोजपुर में बदअमनी ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि शटर बंद हड़ताल ऐं धरणो। हिंदू पंचायत JUI सिंध यूनाइटेड पार्टी ऐं सिविल सोसाइटी जे सर ते शहरनि ॿिए ॾींहुं बि कारोबार बंदि करे मंदिर चौक खां बस स्टॉप ताईं एहतिजाजी रैली कढी धरणो हयो। मुज़ाहिरीन चयो त ॿ ॾींहं अॻु धाड़ियल टिनि नौजवान संजय कुमार संतेश ऐं नतेश कुमार खे अगवा करे विया हुआ, पर पुलिस अञा ताईं के बि क़दम न खयां आहिनि। फौरी तौर ते टिनी मुखबिन खे बाज़ियाब कराए अमन अमान बहाल करायो वञे।